एक ॿी अहम ख़बर बि मां ॾींदा हलूं। एंटी करप्शन घोटकी ज़िले जे समूरनि यूसिन में थियल करप्शन जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एंटी करप्शन जे डायरेक्टर इंक्वायरीज़ 2 मकानी खाते जे रीजनल डायरेक्टर सखर के ख़त लिखी समूरनि फंडनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। यूनियन काउंसिल में सफ़ाई वर्करनि समेत भर्ती कयल ॿिए अमले जा तफ़सील बि तलब कया आहिनि। ही अहम अपडेट्स तव्हांखे ॾियूं पिया। एंटी करप्शन घोटकी ज़िले जे समूरनि यूसिन में थियल करप्शन जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एंटी करप्शन जे डायरेक्टर इंक्वायरीज़ 2 मकानी खाते जे रीजनल डायरेक्टर सखर जे ख़त लिखी समूरनि फंडनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। यूनियन काउंसिल में सफ़ाई वर्करनि समेत भर्ती कयल ॿिए अमले जा तफ़सील भी तलब कया विया आहिनि। एंटी करप्शन घोटकी ज़िले जी समूरनि यूसिन में थियल करप्शन जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एंटी करप्शन जे डायरेक्टर इंक्वायरीज़ 2 मकानी खाते जे रीजनल डायरेक्टर सखर खे ख़त लिखी समूरनि फंडनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे घोटकी में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर न्याज़ चन्ने सां। न्याज़, कहिड़ा तफ़सील आहिनि इन ख़बर जा? जी बिल्कुल निदा, एंटी करप्शन के डायरेक्टर इंक्वायरी 2 रीजनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सखर के खत लिखी घोटकी जिले के समूरन यूनियन काउंसिल में थियल माली बेक़ायदगियुनि जी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। इन सिलसिले में जारी कयल ख़त में चयो वियो आहे त यूनियन काउंसिल में 2020 ताईं जेके OZT शेयर समेत उन्हनि खे बजट मिली, उन जा समूरा तफ़सील ॾिना वञनि। गॾोगॾु यूनियन काउंसिल में सफ़ाई वर्करनि समेत ॿिया जेके मुलाज़िम भर्ती आहिनि उन्हनि जा, ऐं गॾोगॾु सिलाई मशीन, नलका ऐं बिजली समेत ॿिए सामान जी ख़रीदारी जा बिल, स्टॉक रजिस्टर्ड ऐं ॿिया तफ़सील बि घुर कया विया आहिनि। एंटी करप्शन पारां ख़त में चयो वियो आहे त यूसीज़ अमले पारां कूड़नि नालनि ते कोटेशन पास करे कागज़नि में कम ॾेखारिया विया, पर अमली तौर ते कुझु बि न हो, जंहिं सबबि जेका यूसीज़ खे करोड़ रुपया बजट मिली उन में करप्शन कई वई। इन मामले ते इंक्वायरी जे सिलसिले में जेके यूसिन सेक्रेटरी समेत ॿियनि मुलाज़िमनि खे पेश करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे न्याज़, अपडेट करण लाइ वरी महिरबानी अव्हां जी।